चक मां सचाई न्यूज़ के नुमाइंदे अब्दुल गनी भयो जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त चक शहर हज़रत हंबा में مسجد عائشه صديقه रज़ी अल्लाह ताला अन्हा में सैफुल्लाह सिंधी तरफ़ां विलादत बासादत हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस के सिलसिले में जलसो करायो वियो, जंहिंमें जेयुआ ज़िले शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी दरगाह सुमरानी शरीफ जो गादी नशीन मौलाना अब्दुल्ला मार, मौलाना अब्दुर्रहीम मक्की, मौलाना मोहम्मद तैयब मेखो, मौलाना रहीम बख्श उमरो, मौलाना दीन मोहम्मद मार, हाफिज़ रफ़ीक अहमद शहर, सिंध जो मशहूर नात ख़्वान इमदादुल्लाह फुलपुटरो, नात ख़्वान हाकिम अबड़ो, इस्लामी शायर शहजादो मीरानी ऐं ॿियनि शिरकत कई। महफ़िल मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आलिमन सगोरन ख़िताब कियो ऐं नात ख़्वानन सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं पढ़ियूं। जनाज़ो पढ़ी थो कदे तो जो जनाज़ो भी थींदो, कदे तो जो जनाज़ो भी थींदो, कदे वो जो जनाज़ो भी थींदो। कर याद दुनिया उन्हीअ खे अहिड़ो तोखे बि ॾींहुं कोईंदो। अॼु बि जो जनाज़ो पढ़ी थो कदे तो जो जनाज़ो भी थींदो। अॼु